खां ज़ुल्फ़िकार मुग़ीर जी ख़बर शामिल कंदासीं त उत्तर सिंध जे मुतहरिक ऐं मुनज़िम अवामी इदारे नसीराबाद प्रेस क्लब रजिस्टर्ड लाइ साल 2025 लाइ इत्तफ़ाक़ राय सां नवां उहिदेदार चूंडिया विया। बशीर अहमद लगारी सदर ऐं अब्दुल हफ़ीज़ शेख जनरल सेक्रेटरी चूंडिया विया। नसीराबाद प्रेस क्लब जो इजलास सीनियर सहाफ़ी हाफ़िज़ आशिक़ अली फुलपुर जी सदारत में थी गुज़रियो। तफ़सील मूजिब उत्तर सिंध जे मुतहरिक ऐं मुनज़िम इदारे नसीराबाद प्रेस क्लब रजिस्टर्ड जो अहम इजलास सीनियर सहाफ़ी हाफ़िज़ आशिक़ अली फुलपुर जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में नसीराबाद प्रेस क्लब रजिस्टर जे लाइ साल 2025 लाइ इत्तफ़ाक़ राय सां सीनियर सहाफ़ी इंजीनियर अहमद बख्श ॾेपर खे सरपरस्त आला सीनियर सहाफ़ी बशीर अहमद लगारी खे सदर, आगा गुलज़ार अली खिचे खे नायब सदर, अब्दुल हफ़ीज़ शेख खे जनरल सेक्रेटरी, ज़ुल्फ़िकार अली मुक़ेरी खे जॉइंट सेक्रेटरी, अब्दुल वाहिद वादानी खे फिनांस सेक्रेटरी ऐं रुस्तम अली लखारीअ खे इतलात सेक्रेटरी चूंडियो वियो, जॾहिं त सीनियर सहाफ़ी मुमताज़ अली लंचवाणी, हाफ़िज़ आशिक़ अली फुलपुर, मोहम्मद अकरम शेख ते मुश्तमिल वर्किंग कमेटी जोड़ी वई। उन मौक़े ते नएं चूंडियल सदर बशीर अहमद लखारी इजलास खे ख़िताब कंदे समूरनि मुअज़्ज़िज़ मेंबरनि पारां एतमाद करण ते शुक्रियो अदा कयो। चयो त नसीराबाद प्रेस क्लब असांजो घर ऐं निज अवामी इदारो आहे जंहिंखे मज़बूत ऐं मुस्तहकम करण लाइ जिदोजहद कबी। उन मौक़े ते उहद कयो वियो अहद कयो वियो त शहर जे बुनियादी मसइलनि जे हल बग़ैर फ़र्क़ जे लिखियो वेंदो।